तो पंहिंजे भाउ दीनूअ खे सम्झायो या न? मां ॻाल्हि कई अथमांसि पर अड़े इहा पर छॾे ऐं पंहिंजे छोरे खे सम्झाए छॾ। दीनूअ जी छोरी असांजी अमानत आहे। इन करे ॾिस कोड़ा, जेको फ़ैसिलो थियो न उन जो अखर अखर मूंखे बि यादि आहे। अड़े जे तोखे यादि आहे न त वेसर जो मर्ज़ मूंखे बि कोन्हे को। त पोइ तोखे बि यादि हूंदो कोड़ा त खून बहा में या त तोखे दीनू वारा 5 एकड़ ज़मीन ॾींदा या तोखे संग मिलंदो। उन करे दीनू तोखे इन जे बदिले में 5 एकड़ ज़मीन ॾींदो। मूंखे बनी न वञी घुरिजे वञी। आहे ॻाल्हि सम्झ में? कोड़ा इहा त ज़ोराह वरी चवी। जॾहिं तोखे ज़मीन मिले थी त बस चरण वधीक हिकु अखर न चइजांइ, न त इहा ज़बान काकड़े मां कढी कावनि खे खरा छॾींदो मां। अरे इहो सभु असांजो आहे, असांजो। बस न कोड़ा न न न, उहा बांह त मुंहिंजे पुट जी पसंदि आहे। उहा त तोखे कॾहिं बि कोन मिलंदी। अरे मुड़ी वञ चरण, मुड़ी वञ चवाए थो, न त मारे विझे। सोचे सम्झी ॻाल्हाए कोड़ा। चूड़ियूं त चारण बि कोन आहिनि पातियूं। सोचे सम्झी ॻाल्हाए। अरे कोड़े जे कहण खे न जॻोए, सफ़ाई सॼी खाक थी विझे। ॿुधाए थो काॾे वेंदे कोड़ा, काॾे वेंदे? इन जो तोखां बदिलो मां ज़रूरु वठंदुसि। बसि होता रखे वञी दां ॾेई थो अचां, पर बि घणो थी पोइ थो वञांसि। यार मलूक कैसे ताणी चाय पियारींदे? भत